मां ख़बर ॾींदा हलो त सिंध एजुकेशन फाउंडेशन सेब जे ताउन सां हलंदड़ सिंधड़ी मॉडल स्कूल में सैलानी इम्तिहानी एवार्ड तकरीब जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। पोज़ीशन माणींदड़ ॿारनि खे एवार्ड पिण ॾिना विया। प्रोग्राम जी शुरूआति क़ुरान पाक जी तलावत सां कई वई। प्रोग्राम में स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में पहिरीं ॿी ऐं टी पोज़ीशन माणींदड़नि में ट्रॉफियूं मेडल विराया विया। उन मौक़े ते स्कूल जे ऑपरेटर शाहू मल, उस्ताद मंज़ूर मरी, उस्ताद हामिद अली उमरानी, हाजी अमीर मंगरियो, भगवान दास, ज़ोएब शर, रहमान सियाल, लाल बख्श मरी ऐं ॿियनि चयो त स्कूल बहितरीन कारकर्दगी ॾेखारे रहियो वए। स्कूल में ॿारनि खे सुठे नमूने सां तालीम ॾिनी वञे थी। होॾां वरी ऑपरेटर शाहूमल चयो त असां सिंधड़ी शहर में हिकु ख्वाब खणी आया हुयासीं जेको असांजो पूरो थी वियो आहे। हिन चयो त कामयाब प्रोग्राम जी सिंधड़ी मॉडल स्कूल जे टीचर्स खे शाबाश ॾियां थो जिन एतिरी महिनत कई। उन मौक़े ते बहितरीन तालीमी फर्ज़ निभाइण ते स्कूल जे उस्तादनि में पिण शील्डूं विरायूं वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।